सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त इंसाफ़ करण वॾी नेकी आहे। सॼी दुनिया में अवाम खे इंसाफ़ जी फराहमी ऐं मसइलनि जे हल लाइ क़दम खंया पिया वञनि। हिते बि इंसाफ़ जी फराहमीअ लाइ सभिनी इदारनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। सखर मां एडी घुञो जी रिपोर्ट मूजिबि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन वफ़ाक़ी मोहतसिब इंश्योरेंस रीजनल ऑफिस सखर जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। सदर मुमलिकत जो वधीक चवणु हो त हिन इदारे अवाम जा मसइला हल करण लाइ साराह जोॻो किरदारु अदा कयो आहे। ताज़नि सालनि में वफ़ाक़ी मोहतसिब जी मदद सां पाकिस्तान में बि मसइलनि जे हल में तेज़ी आई आहे। बैंकिंग ग्राहकनि जा मसइला हुजनि या मुल्क जा मसइला, उन्हनि जा तकड़ा हल ऐं बर वक़्तु फ़ैसिला करण सां अवाम जूं शिकायतूं दूर थींदियूं। हिन चयो त मुल्क जे समूरनि शोबनि में इंश्योरेंस जे रुझान खे वधाइणु घुरिजे। सखर में वफ़ाक़ी मोहतसिब जा केतिरा इदारा आहिनि, पर अवामी सतह ते माण्हुनि खे उन्हनि जी ख़बर नाहे। मौजूदा ऑफिसरनि खे घुरिजे त हू पंहिंजे कम ऐं कारकर्दगीअ खे मीडिया आॾो आणनि, छो त ही दौरु सोशल मीडिया ऐं कम्युनिकेशन जो दौरु आहे। सदर मुमलिकत अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते सखर हो। सखर एयरपोर्ट खां IBA यूनिवर्सिटी पहुतो, जिथे हिन वफ़ाक़ी इंश्योरेंस मोहतसिब रीजनल ऑफिस सखर जो इफ़्तिताह कयो। वफ़ाक़ी इंश्योरेंस मोहतसिब डॉक्टर मोहम्मद ख़ावर जमील सदर जो इस्तक़बाल कयो।